ख़बर शामिल कंदा हलूं गड़िया सिंह खां। लखी गुलाम शाह मां 10 ॾींहं अगवा थियल नौजवान ज़ुहैब भुट्टो जी बाज़ियाबीअ लाइ गड़िया सिंह जी भुट्टा बिरादरीअ जो ज़मीर भुट्टो ऐं सिकंदर भुट्टो जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब गड़िया सिंह अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। एसएसपी शिकारपुर तनवीर हुसैन तुंजो ऐं सिंध पुलिस खां नौजवान जे बाज़ियाबीअ जी घुर। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो सिंध सतह ताईं वधायो वेंदो। जीअं त असांजे लखी तालुके मां ज़ुहैब अहमद भुट्टो जंहिंजो वाल साहब रोशन अली भुट्टो आहे उनखे अगवा कयो वियो आहे। असां हुकूमत जे वक़्त खां मुतालबो था कयूं जंहिंमें सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं असांजे सिंध सूबे जो वज़ीर आला मुराद अली शाह, IG सिंध ऐं असांजो मानवारो SP तनवीर हुसैन तुंजो जन खां असां भुट्टो बिरादरी मुतालबो था कयूं त असांजे भुट्टे नंढड़ो जेको बचो आहे उनखे अगाह कयो वियो आहे, उनखे फ़ौरन बाज़ाब कयो वञे ऐं जेकॾहिं उनखे बाज़ाब करायो न वेंदो त ॿी सूरत में असां न सिर्फ़ु पंहिंजे शिकारपुर में पर पूरे पाकिस्तान जे भुट्टो बिरादरी एहतिजाज कंदासीं।